नाज़रीन सॼे मुल्क अंदरि वॾी चूंड में वॾनि मुक़ाबलनि जो इम्कान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली जे 3 टकनि ते उम्मीदवार आहे। लाड़काणे जे एने 194 ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं राशिद महमूद सुमरो आमू साम्हूं आहिनि। नवाज़ ते क़ाइद नवाज़ शरीफ जो एने 130 लाहौर ते यास्मीन राशिद सां मुक़ाबलो थींदो, जॾहिं त एने 207 ते आसिफ ज़रदारी ऐं शेर मोहम्मद रिंद हिक ॿिए जे मदे मुक़ाबिल आहिनि। नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ बिन क़ौमी तकनि ते अफ़ज़ल अज़ीम ऐं सरदार मोहम्मद हुसैन डोंगरगढ़ सां मुआहिदो अटकाईंदो, जॾहिं त एने 44 ते रिवायती हरीफ़न मौलाना फज़लुर रहमान ऐं अली अमीन गंडापुर में मुक़ाबिलो आहे। एने 56 रावलपिंडी ते शेख रशीद ऐं हनीफ़ अब्बासी में टाकरो थींदो, जॾहिं त जहांगीर तरीन जो आमिर डोगर ऐं अख्तर बलोच जो अब्दुल गफूर हैदरी सां मुक़ाबिलो थींदो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सॼे मुल्क अंदरि वॾी चूंड में वॾनि मुक़ाबलनि जो इम्कान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली जे 3 टकनि ते उम्मीदवार आहे। लाड़काणे जे एने 194 ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं राशिद महमूद सुमरो आमू साम्हूं आहिनि। नवाज़ लीग क़ाइद नवाज़ शरीफ जो एने 130 लाहौर ते यास्मीन राशिद सां मुक़ाबिलो थींदो, जॾहिं त एने 207 ते आसिफ ज़रदारी ऐं शेर मोहम्मद रिंद हिक ॿिए जे मदे मुक़ाबिल आहिनि। नवाज़ लीग सदर शहबाज शरीफ बिन क़ौमी तकनि ते अफ़ज़ल अज़ीम ऐं सरदार मोहम्मद हुसैन डोगरगढ़ सां मुआहिदो अटकाईंदो, जॾहिं त एने 44 ते रिवायती हरीफ़न मौलाना फज़लुर रहमान ऐं अली अमीन गंडापुर में मुक़ाबिलो आहे। एने 56 रावलपिंडी ते शेख रशीद ऐं हनीफ़ अब्बासी में टाकरो थींदो, जॾहिं त जहांगीर तरीन जो आमिर डोगर ऐं अख्तर बलोच जो अब्दुल गफूर हैदरी सां मुक़ाबिलो थींदो।